पीर साईं पागारो सैयद सिबकतुल्लाह शाह सालत वाहिद रूहानी ऐं सियासी अॻवान आहे। वक़्त ब वक़्त पंहिंजे फॉलोअर्स दोस्तनि ऐं वास्तेदारनि खे अॻवाट इम्कानी ॾुखायनि हालतनि मुश्किलातनि ऐं हादसनि बाबति आगाही ॾींदो आहे। पीर साईं पागारो पंहिंजी रूहानी जमायत खे नेकोकारी परहेज़गारी इबादत गुज़ारी हक़ हलाल जी रोज़ी कमाइण औलाद खे पढ़ाइण न्याणनि खे बुनियादी हक़ ॾियण पाड़ेसीरनि जो ख़्यालु रखण फुज़ूल वक़्त ऐं पैसो न विञाइण समेत केतिरियूं ई नसीहतूं ऐं मशवरा ॾींदो आहे। कुझु सालनि खां अबवाई फेरे क्लाइमेट चेंज जे हवाले सां रूहानी ख़िताब में बार बार ज़िक्र कंदो आहे, छाकाणि त उहो ई हाणे बैनुल अक़वामी इशू बणिजी चुको आहे जंहिं ते वधि में वधि लिखियो ऐं ॻाल्हायो थो वञे। दुनिया जा वॾा वॾा डोनर्स ऐं अक़वाम मुत्तहिदा जा अदारा परेशान आहिनि। उहे बदिलजंदड़ आलमी माहौलियाती तब्दीली जे नतीजे में हर साल ईंदड़ आफ़तनि ॿोॾनि ज़िलज़िलनि खां ख़ौफ़ज़दा आहिनि। ख़तरनि खे रोकण जे लाइ मनसूबा हलाइनि पिया। साॻी ॻाल्हि पीर साईं पागारो करे रहियो आहे। अॻु पीर ॻोठ में रूहानी ख़िताब में पाण फरमायो त वधि में वधि वण पोखियो, ॿेलनि जो ज़िक्र कयो त ॿेला ख़तम करे छॾिया आहिनि। उहा हक़ीक़त आहे त असां वटि ॿेले वारनि जे करे ॿेला तबाह थी विया आहिनि। तंहिं करे पीर साहिब पंहिंजे मुरीदनि खे हर भेरे वण पोखण जी हिदायत करे थो। मुल्क में मुआशी ऐं बदहाली ऐं ॾिवालिपणे जो पीर पागारे 8 साल अॻु चई छॾियो हो त ईंदड़ वक़्त में महांगाई वधी वेंदी, मुआशी हालतूं बदतरीन थी वेंदियूं। फुज़ूल ख़र्च न करियो, पैसो बचाए रखो त ॾुखे वक़्त में कमु ईंदो। कणक खे खाइण लाइ रखो। वधंदड़ महांगाई बेरोज़गारी ऐं मुआशी बदहालीअ जे करे चौपायो माल धारियो, ढगियूं ॿकरियूं ऐं रिढूं पालियो। मुश्किल हालतनि में धन विकिरो करे मोह ॾेई सघो था।